तीजड़ीअ जी कथा। लक्ष्मीचंद नाले हिकु दानी ऐं धर्मात्मा सेठ हो। उनखे 2 पुट ऐं हिकिड़ी रूपवती नाले जी कन्या हुई। उन पंहिंजी कन्या जो विहाउ दूर देश में करायो हो। उन जा 2 पुट अञा नंढड़ा हुआ। सेठ लक्ष्मीचंद खे यज्ञ कराइण जो वीचार आयो। तंहिं करे ब्राह्मण खां मूर्त कढाए पंहिंजे 2 पुटनि खे पंहिंजी भेण खे वठी अचण लाइ मोकिलियाईं। 2 भाउर पंहिंजी भेण जे घर पहुची विया ऐं पाण में गॾिजी करे ॾाढा ख़ुशि थिया। रसोई खाइण महिल भाउरनि पंहिंजी भेण खे गॾिजी रसोई खाइण लाइ चयऊं, पर उन्हनि जी भेण खे तीजड़ीअ जो विर्तु रखियलु हो। ॿारनि खे कहिड़ी ख़बर विर्त जी। उन्हनि बाहि ॿारे भेण खे थाली ॾेखारे चयो त भेण ॾिस, हीअ चंड आहे। रूपवती बाहि जी थालीअ खे चंड सम्झी उन खां अर्घु ॾेई भोॼन खाधो ऐं विर्तु छोड़ियो। विर्त जे टुटण करे रूपवतीअ जो पति ॻरी कंडा थी पियो। रूपवती पूरो साल पंहिंजे पतीअ खे गोॾे ते सुम्हारे उन जी सेवा कंदी रही। आख़िर जॾहिं वरी सावण जो महीनो आयो, तॾहिं तीज जी उधाए तिथि ते तीजड़ीअ जो विर्तु रखी राति जो चंड खे कचे खीर में खंडु विझी करे अघो ॾिनई। बचियल खीर सां ॾाती करे पतीअ जे वात में विधाईं त उन जो पति चाक चङो भलो थी पियो।